नाज़रीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। अॼु असां यूट्यूब चैनल ब्यूटी ऑफ सिंध पारां हिन दरगाह ते आया आहियूं जेका लाड़काणे खां तक़रीबन 10-12 किलोमीटर फ़ासिले ते आहे, रतोदेरो रोड सां। ही दरगाह शरीफ़ सैयद अली शरफ़ुद्दीन क़ादरी गीलानी बगदादी साहब जी आहे। अल मरूफ़ अली शाह बगदादी। ही साईं बगदाद शरीफ़ खां हिते तशरीफ़ फरमा थिया हुआ ऐं पोइ हिते विसाल फरमायऊं त हिते ई खेनि जॻह ॾिनी वई। हर साल हिननि जा जेके पोयार आहिनि उहे हिते ईंदा आहिनि ऐं हिते कुझु अरसो तरसंदा बि आहिनि ऐं वॾो जलसो बि थींदो आहे। हाणे बि ईंदड़ महीने इन्हनि जे अचण जो प्रोग्राम आहे ऐं बिकोल हितां जे रहाइशियुनि जे इहे हिन साल जॾहिं ईंदा ईंदड़ महीने में त हिन जो नओं कुबो ठहिराईंदा बुज़ुर्ग जो। सो ही आहे सैयद अली शरफ़ुद्दीन क़ादरी गीलानी बगदादी अल मरूफ़ अली शाह बगदादी रहमतुल्लाह अलैह जी दरगाह शरीफ़। असां हिते अची हिन बुज़ुर्ग खे ईसाले सवाब करे दुआ घुरीसे अलाह पाक खां ऐं ही विलाग बि ठाहियोसीं। सो तव्हां ही विलाग मुलाहिज़ा फ़रमायो। तव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजो ही नओं यूट्यूब चैनल ब्यूटी ऑफ सिंध सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे असांजे हिन नए चैनल ब्यूटी ऑफ सिंध खे सब्सक्राइब करे ऐं हिन जे बेल आइकान बटण खे दॿाए ऐं असांजा विलाग मुलाहिज़ा फ़रमायो ऐं उन्हनि खे हिकु दफ़ो हर विलाग खे हिकु दफ़ो लाइक बि कंदा अचो त तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं। ऐं इन खां पोइ जेकॾहिं मुमकिन हुजे या थी सघे त असांजा इहे विलाग पंहिंजनि दोस्तनि खे शेयर कंदो त तव्हांजा निहायत शुक्रगुज़ार रहंदासीं। उमेद त तव्हां असांजे हिन मोहबत वारे सफ़र में असां सां ॿांह ॿेली रही असांजी मदद कंदा ऐं असांजा विलाग ॾिसी पंहिंजनि दोस्तनि खे शेयर कंदा त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। इंशा अल्लाह अॻिते हली असां पूरी सिंध मां वॾियूं वॾियूं दरगाहूं ऐं तारीख़ी क़िला ऐं ॿियो मवाद बि जेको आहे सियासी समाजी उहो बि तव्हां सां शेयर कंदा रहंदासूं विलागनि ज़रिए। उमेद त असां सां ॿांह ॿेली रहंदा। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। मअस्सलाम।